अस्सलाम वालेकुम दोस्तों, यूट्यूब चैनल सिंध कचहरी सां गॾु तव्हांजो मेज़बान शमशेर तहीम। दोस्तों, अॼु सुर मूमल लाणे मां चंद सूखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थिया आहियूं। उमेद आहे त अॻु अपलोड थियल जेका असांजी वीडियो आहे उन जीअं हीअ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदी। त दोस्तों, नवां आयल दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे ऐं हीअ जेका असांजे हिकिड़े सिंधी सकाफ़त आहे, हीअ गुज़ारतूं इन खे हथी वठराइनि ऐं असांजो भरपूर साथ ॾियनि। पंहिंजी सिंधी सकाफ़त आहे, हिन खे उजागर करण जे लाइ असां हिन ग्रुप जो आगाज़ कयो आहे, जंहिंमें तव्हां दोस्तनि जे साथ जी ज़रूरत आहे। त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, हलूं था सूखड़ियुनि जी तरफ़। पहिरीं गुज़ारत सुर मूमल राणो। हाणे हमीर सुमरे जो राणे सां ॻाल्हाइणु आहे त राणा ज़ात ज़ात न ॿोली, अदा ज़ात जा तोताणी ऐं ज़ात सासोली, ॿोली आहे अथई। हाणे हमीर सुमरो तो राणे खे चए थो, राणा तो ताणी सा सवली न अथई। दोस्तों, ॿी गुज़ारत मूमल राणे मां। त हाणे मूमल खे जंहिं महिल राणो माणे ऐं वापसि पंहिंजनि दोस्तनि सां मिलणु आयो त उते हमीर सुमरे ज़िद कयो त राणा मूंखे मूमल ॾेखार, मूमल सां मिल रहा। त राणे चयोसीं, हमीर सुमरा ईअं त तोखां मिलाईंदुसि त हू नाराज़ थी वेंदी। हाणे तोखे धनार को वेस पाराए ऐं तोखे वठी थो हलां। त उते धनार को वेस हमीर सुमरे खे पाराए ऐं राणो वठी वियो। मूमल बि ॾिसी ऐं राणे खे चयो त राणा, नर न आहे काठ जी ॾिए त ॿोली कयां, अदा नर न मालिक काठ जी आहे उॾही। उॾही सुरो लॻंदो आहे काठ खे। ॿोली आहे मञणु। चए थी, राणा हीउ तुंहिंजो धनार न आहे। चए थी, राणा मालिक आहे ओ ॾुही ॾिए त मञियांसि। चए थी, ही मालिक आहे, ही बादशाह आहे। जेकॾहिं तूं धनार थो चई न, ओ ही मेंहिं बीठी आई ॾुही ॾिए त मञियांसि थी धनार। उमेद आहे दोस्तों, तव्हां दोस्तनि खे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी ऐं इनशाला असां सां जुड़िया रहो। नेक्स्ट वीडियो जेका असांजी ईंदी उन में इनशाला कंहिं ॿिए सुर मां सूखड़ियूं खणी तव्हां दोस्तनि जे लाइ हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजनि प्यारनि, पंहिंजनि दोस्तनि, पंहिंजे मिट माइटनि, पंहिंजे घर वारनि ऐं ख़ासि तौरु पंहिंजे पाड़ेसरियुनि जो रखंदा ख़्यालु। ऐं शमशेर तहीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।